बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मोमिनीन वन्नारु लिल मुनाफ़िक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाए वल मुरसलीन अनीसिल फ़ुक़राए वल मसाकीन सय्यदिना व हबीबिना व शफ़ीए ज़ुनूबिना व तबीबे क़ुलूबिना मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद अस्सलातु वस्सलामु अला आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन वलानतुल्लाहि अला आदाइहिम व गासिबे हुकूकिहिम व मुनकरे फ़ज़ाइलिहिम मलऊनीन मिन यौमिना हाज़ा इला क़ियामि यौमिद्दीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्ज़ि ख़लीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा व नहनु नुसब्बिहु लक व बिहम्दिक व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। बावाज़े बुलंदतर सलवात। नाराए तकबीर, नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए हैदरी, नाराए हैदरी। हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, ख़ानदाने ज़हरा ते सलवात। मौला कायनात तव्हांजो अचणु असांजो पढ़णु साईं जो ही बंदोबस्त करणु पंहिंजे दरबार अक़दस में मक़बूल फरमाए। अल्लाह सवाए गम अलबे जे दुनिया जे गमन खां महफूज़ रखे। मालिक मुल्क न ज़िक्र जे सदके मरहूम मग़फ़ूर को दुनिया छॾिया जिनजी ईसार साहब जो मजलिस था बिरादर जो वालिद साहब, अल्लाह उनजा दर्जात बुलंद फरमाए। ये पोइ ते वेठा आहियो, थोरो अॻिते सुरी ईंदो बाबा, थोरो अॻे अचो, सलात पढ़ो मोहम्मद आलम ज़ात ते, थोरो अॻे अचो बाबा, अॻे अचो, सलात पढ़ो मोहम्मद आलम ज़ात ते। अव्हांजे साम्हूं क़ुरान हकीम मां सूरह अल बक़रा जी आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो। आयत मुबारका में अल्लाह इरशाद फरमाए थो, इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्ज़ि ख़लीफ़ा। मुंहिंजा हबीब, मुंहिंजा महबूब, मुंहिंजा मोहम्मद वो वक़्त तो यादि कर जॾहिं तुंहिंजे रब मलाइका के चयो त मां ज़मीन ते ख़लीफ़ो बणाइण वारो आहियां। अल्लाह फरमाए थो, हबीब वो वक़्त तो यादि कर, वो टाइम तो यादि कर जॾहिं तुंहिंजे रब मलाइका के चयो त मां ज़मीन ते ख़लीफ़ो बणाइण वारो आहियां। क़ुरान सम्झण जी दावत ॾिए थो, रिटण जी न। क़ुरान बार बार इंसान के दावत ॾिनी आहे, अफ़ला याक़िलून, अक़िल खां कमु वठो। अफ़ला यतदब्बरून, हिन क़ुरान में तदब्बुर कयो, गौर ऐं फ़िक्र कयो। अल्लाह तो फरमाए, मुंहिंजा हबीब वो टाइम यादि कर जॾहिं तुंहिंजे रब मलाइका के चयो त मां ज़मीन ते ख़लीफ़ो बणाइण वारो आहियां। यानी वो वक़्तु उनखे यादि ॾियारिबो आहे जेको उन वक़्तु मौजूदु हुजे। मां जॾहिं कंहिंखे चवां जे बिरादर चाचा साईं वो वक़्तु यादि कयो जॾहिं ख़ैरपुर होटल ते गॾिजी करे चांहि पीती हुईसीं, चवंदो न मौली साहब अजीब आहे, ख़तीब आहे, मौलवी आहे, पटको मथे ते रखियो अथई, मज़ाक़ूं छॾे नथो करे। मां त तोसां अॼु मजलिस में तोखे ॾिठो आहे, मां ख़ैरपुर आयुसि कोन, तोसां मिलियुसि कोन,
तो किथे चाय पीती से चाय तो गाल ही ना है तो मुझे मिलियो ही कौन है को ये हाकिम अली जा जुमला ना है अल्लाह जो जुमलो अल्लाह तो फरमाए मुझा हबीब वो वक्त याद कर जरे तुझे रब मलाइका के चयो हो तो मां जमीन ते खलीफो बनाने वारो आया यानी यो वक्त याद कर तो अल्लाह तो चे या कुरान मा ही आयत कढी छजो या तस्लीम कयो तो आदम खलीफो बनजे पयो तो मोहम्मद रिसे पयो आबाद रहो गर्जी के देख लो नारे हैदरी मुस्तफा ज़ाहिरी एतबार से बाद में आया पर कायनात न हुई ही हुआ रसूल फरमाए तो अव्वल मा खलक अल्लाह नूरी अल्लाह सब का पहिरियां मुहम्मद जे नूर के बनायो और रसूल के पाण जड़ो समझो ना अल्लाह ने के तो के आयत समझ में नहीं तो कुरान के रिटियो न तर्जुमो तो के आयो न तफसीर तो समझो तो अल्लाह फरमाए तो मुझा महबूब वक्त याद कर जने तुझे रब मलाइका के चयो तो मां जमीन ते खलीफो बनाने वारो आया फरिश्ता दसी करे चंदा कालू तजल फीहा मई युफसद फीहा व यस्फकु दिमा मालिक उन के जमीन ते खलीफो बनाई दे जेको खून रेजी करे जेको फसाद फैलाए जेको कत्ल ए गारत करे नानु सब हुलक व बिहमदिक व नुकद्दिस लक दिसो असा तुजी तस्बीह क्यों था असा तुजी तहलील क्यों था असा तुजो हमद क्यों था असा तुजो जिक्र क्यों था समझी वया तो फरिश्ता छापा चवण चाहे ने यानी चवनी हो पा तो इन फसादी के न बना कत्ल गारत करने वाले के न बना यानी असा के बना असा तस्बीह करने वाला हो असा हमद करने वाला असा जिक्र करने वाला है ना के बनाइने जेको खून रेजी करे जेको फसाद फैलाए छो तो मालूम होयन ने फरिश्ता हा नूरी फरिश्ता हा अल्लाह जे बज़म में वेही करे इबादत करने वाला फरिश्ता हा अल्लाह जी इताअत करने वाला फरिश्ता अल्लाह जे कानून का वाकिफ हा त कदे बेफसादी अल्लाह जो खलीफो न थींदो आ इन करे कुरान में चौदा तजल फीहा मैं युफसद फीहा व यस्फकु दिमा के बनाइने जेको फसाद फैलाए जेको खून रेजी करे जेको कत्ल गारत करे कुरान जी एक आयत गौर जे दुनिया करे ना तो सब या सब शिया थी वजने मिंबर जो कसम या है ना कुरान जी आयत के कढी छजो या तस्लीम कयो तो फसादी करे में अल्लाह जो खलीफा न तो दी सके मुके बुधायो जने आम फसादी अल्लाह जो खलीफा न तो दी सके वो यजीद जड़ो पलीद और अमीर अल मोमिनीन की थींदो हैदरी कुरान तो चे जाने के बनाई दे जेको फसाद फैलाए खून रेजी करे कत्ल गारत करे अल्लाह फरमाए तो खबरदार फरिश्ता दसी कर असा तुझी तस्बीह क्यों था असा तुझी हमद क्यों था असा तुझो जिक्र क्यों था इन के बनाई दे जेको फसाद फैलाए अन्या भी सवाल क्यों था अन्या भी पूछो था अली तलवार छो न खई जे अली हक ते हुयो त अली तलवार छो खई अकुल जा अंदाज अली तलवार खणे हा त अली फरिश्ता मौला तस्लीम न कन हा फसादी करे अल्लाह जो खलीफो न थींदो अली जड़ी तरह असा जो मौला है तरह फरिश्तों जो भी मौला है तो अल्लाह जड़ी ही चवंदा नान सबह लक व बिहमदिक व नुकद्दिस लक असा तुझी तस्बीह क्यों था असा तुझी हमद क्यों था असा तुझो जिक्र क्यों था बया ही चाचा चवंदा था वने अल्लाह रोके करे जदो खामोश इन्नी आलम माला तालमून जेका शे मां जाना तो ताके खबर ही ना है जने अल्लाह चंद जेका शे मां जाना तो ताके खबर ही ना है मजाला के तो चने मुके खबर आ फौरन जके चवन के अन्ना हनु सब लक व हम दे क नुकद्दिस लक असा तो तस्बीह क्यों दा इन के बनाई ने फसादी के असा मा बड़ा वो फौरन कुरान जा जुमला नु जवाब दिनो ला इल्म लना इल्ला मा लमतना मालिक वाके असा के केड़ो इल्म असा के तो आज को तो अता कहवा ना बेशक तू जाने तो छोथो बने मैं छोथो बनाए बेशक तो के खबर असा के केड़ी खबर अल्लाह जदो इते अचो ना तहां चौदा नहनु सबह लक व बिहमदिक व नुकद्दिस लक ता तस्बीह जी गाल था कयो ता जिक्र जी गाल था कयो हमद जी गाल था कयो रुकू जी गाल था कयो सजदे जी गाल था कयो क़याम जी गाल था कयो ता के खबर आ ता सगर हमद भी करे रहयो आ रुकू भी करे रहयो आ सजदा भी करे रहयो आ तस्बीह भी करे रहयो आ पर आहे पहले नंबर जो मुनाफिक हो वजह
आहे जिन जो पुट ज़मीन जे चपे चपे ते सजदा कया थई अल्लाह जदों मां आदिल जुर्म न कयो तई त सज़ा कीअं ॾियांसि ही आए इब्लीस इबादत करे थो मां ओदा वधायांस थो मां फरिश्तन जो सरदार बणायो थमास पर मूंखे ख़बर आहे त ही मुनाफिक आहे तव्हांखे ख़बर न आहे तव्हांजे बज़म में वेही करे तव्हां इबादत जी ॻाल्हि था कयो तव्हां सां गॾु वेही रुकू करे रहियो आहे सजदा करे रहियो आहे क़याम करे रहियो आहे ज़मीन जे चपे चपे ते सजदा करे रहियो आहे जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे फरिश्ता ख़ामोश थिया अल्लाह आदम खे ख़लक़ करे हाणे हुकुम ॾिनो वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस कान मिनल जिन्न फफसक अन अमर रब्बिही मां कोई शेर नथो पढ़ा कुरान पढ़ी रहियो आहे दुनिया चेती शिया कुरान न पढ़ंदा न मां कुरान पियो थो पढ़ा अल्लाह जदों तमाम मलाइका खे आदम जो सजदो कयो सब झुकी विया सवाइ इब्लीस जे मुनाफिक ज़ाहिर थी पियो न मुनाफिक ज़ाहिर थी पियो यानी मुनाफिक ज़ाहिर थी पियो सब झुकी विया सवाइ इब्लीस जे अल्लाह चेस तो मां मना का अंतसजुद लमा खलक़तुक ओ मर्दूद तो कोन जे सजदे करण का कंहिं मना कई जेके मां पंहिंजे कुदरत जे हथन सां ठाहियो मां अमर तो का घट में घट ॾिसे त हा चवण वारो केर आहे चवण वारो मां ख़ुदा हुयुसि तोखे छा थियो तोखे कंहिं मना कई सजदे करण का कंहिं मना कई घट में घट जेकॾहिं तूं आदम खे छॾ पर ॾिसे त चवे केर थो चवण वारो त मां अल्लाह हुयुसि न मुंहिंजो त ख्याल करे हा न क़ुरान ॿुधायो त इब्लीस चइबो ई उन खे जेको ज़ात खे मञे पर हुकुम खे न मञे आवाज़ रहो हाणे अल्लाह वरी ॿियो सुवाल कयोसि मर्दूद तो जो सजदो न कयो अस्तकबरत अम कुंत मिनल आलीन तूं तकबर कयो या तूं मन बुलंदी वारनि मां तू भी उन बुलंदी वारन मां के अहिड़ियूं हस्तियूं हुयूं न जो आदम जो सजदो थिए पियो त हू ॾिसनि पिया आदम जो सजदो थिए पियो तो हू ॾिसनि पिया हीअ अल्लाह पुछे थो तूं तकबर कयो या तूं न आलीन मां या तूं न बुलंदी वारनि मां तोड़े जो चाचा शैतान आहे तोड़े जो मरदूद आहे तोड़े जो लानती आहे तोड़े जो गुमराह आहे तोड़े जो जानमी आहे ॾिसी करे चए थो अल्लाह जॾहिं पुछे तूं तकबर कयो तूं न बुलंदी वारनि मां ॾिसी चए थो न मां हुननि जहिड़ो न आहियां अना ख़ैर मिन हो मां हिन खां भलो आहियां मां आदम खां भलो आहियां मां हुननि जहिड़ो न आहियां शैतान जानमी जरूर आहे लानती जरूर आहे गुमराह जरूर आहे पोइ बि नथो अचे त मां इन्हनि जहिड़ो आहियां ही मुस्लमान कहिड़ो आहे जेको शैतान खां बि बदतर आहे चए थो मोहम्मद असां जहिड़ो आहे आबाद रहो गर्जी करे जिंदा रहो बतूल राज़ी हुजे शैतान जरूर आहे पर नथो अचे त मां उन्हनि जहिड़ो आहियां चयो अना ख़ैर मिनो मां हिन खां भलो आहे ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तो मिन तीन मूंखे बाहि मां पैदा कयो अथई हिन खे मिटी मां पैदा कयो अथई हिन खे मिटी मां पैदा कयो अथई आदम मिटी मां पैदा न थियो आदम चइनि शयुनि मां पैदा थियो मिटी पाणी हवा बाहि चइनि शयुनि मां पैदा थियो हो यानी चइनि शयुनि मां आदम जी मिटी ठाही आदम जो पौधो ठाहियो चइनि शयुनि मां हिन खे पाणी ते एतिराज़ न आहे हिन खे हवा ते एतिराज़ न आहे हिन के बाहि ते एतराज़ न आहे एतराज़ छो तुराब ते एतराज़ मिट्टी ते एतराज़ मिट्टी ते यानी शैतान उन खे चइबो आहे जेको टिन जो हिमायती हुजे चौथे जो मुनकिर हुजे आबाद रहो हेॾा वारा सोचनि पिया गॾिजी करे नारे हैदरी अल्लाह के जलाल है खुदा फरमातो फखरुज इन्नक मिन सागरीन मर्दूद खण पंहिंजी इबादत निकिरी वई मुंहिंजे दरबार मां तूं ज़लीलन मां हिकु ज़लील आहे अल्लाह ये चेस न तू जलील ये चवे सा तू जलील जो मुझे आदम जो मुनकिर बनियो मुझे हुज्जत जो मुनकिर बनियो न अल्लाह चेसो तू जलीलन मा एक जलील मालिक ही जलीलन मा जलील छो चेसी खुदा फरमाए तो पोयो अजु इब्लीस हुजे या को बयो इब्लीस हुजे जेको भी मुझे हुज्जत जो मुनकिर वो ही अकेलो शैतान ना है यानी इन जड़ा खोड़ ब्या भी हुंदा
जेकी मुंहिंजी हुज्जत जा मुनकिर हूंदा खुदा फरमाए तो फखरुज निकिरी वञ दरबार मां तुंहिंजे मथां क़यामत ताईं अल्लाह जी लानत ही मिनथूं थो करे मालिक बख्शे छॾ मालिक माफ़ी दे मालिक पंहिंजा सजदा करा जेतिरा वणनी करा ही हिकु न करा मालिक पंहिंजा जेतिरा सजदा वणनी करा ही हिकु न करा अल्लाह चए थो न जेसीं ताईं आदम जो सजदो न कंदेसीं ताईं माफ़ न कंदो साहे चलो मालिक ज़मीन के चपे चपे ते सजदो कया तुझे तौहीद जो मुनकिर न आया तोखे मञा पियो तुझा सजदा कया पियो हिक न करा खुदा फरमाए तो खण पंहिंजी इबादत मुंहिंजी हुज्जत जो मुनकिर आहे तुंहिंजी इबादत ही न खपे माल में तस्वर में चवा आल में ख्याल में चवा मालिक तुझी करीम ज़ात आ मालिक तुझी रहीम ज़ात आ गफ़ार ज़ुनूब गुनाहन के बख्शण वारो अल्लाह जी सिफ़त आ मालिक ही वीचारो मिनथू तो करे तो जो मुनकिर तो ना है ना जे तो पंहिंजा सजदा करा जेतरा वणनी करा हिक न करा माल में तस्वर में चवा आल में ख्याल में चवा मालिक खणी बख्शे छॾे से खणी माफ़ करे तू करीम आ तू रहीम आ तू गफूर आ तू गुनाहन के बख्शण वारो आ तू जो मुनकिर ना है तुझी हुज्जत जो मुनकिर आ माफ़ करे छॾे से अल्लाह जे तो खामोश हाकिम अली खुदा मां आया तू ना मालिक समझ में ना आयो खुदा फरमाए तो अज दुनिया के तो ॾिसां हिन कयो इनकार कुरान में आयत अची वई इन जड़ो को आबिद ना है इनके तराए करे दुनिया ताके कारी पढ़न हाफिज पढ़न आलिम पढ़न कायनात क़यामत कुरान पढ़ंदी रहे सोचींदी रहे दुनिया के खबर पइजी वञे हुज्जत भी पहिरी आ मुनकर भी पहिरियो आ फरिश्तन का मथे इबादत कई थी इंसान का मथे इबादत कई थी ताकि कुरान में आयत अची वञे हाफिज कारी आलिम पढ़न क़यामत इंसान पढ़न उनके खबर पइजी वञे तो हुज्जत भी पहिरी आ मुनकर भी पहिरियो आ हुज्जत भी पहिरी आ मुनकर भी पहिरियो आ तवज्जो हुज्जत भी पहिरी आ मुनकर भी पहिरियो आ जे हिन के छॾिया न वो क़यामत जॾी माशर जे मैदान में इबादत जा टोकरा मथे ते खणी करे मुंहिंजे साम्हूं अची करे चवंदा मालिक छॾ अली के असांजी नमाज के ॾिसो छॾ अली के असांजे रोज़े के ॾिसो छॾ अली के असांजी ज़कात के ॾिसो छॾ अली के असांजी तस्बीह के ॾिसो छॾ अली के असांजी दाढ़ी के ॾिसो छॾ अली के असांजे सजदनि के ॾिसो छॾ अली के असांजे हजनि के ॾिसो छॾ अली के असांजी क़ुरान जी तिलावत के ॾिसो छॾ अली के असांजे काबे जे तवाफ के ॾिसो अल्लाह चए थो हिनखे कढी करे दुनिया खे थो ॾसिया जॾहिं आदम जे मुनकर खे नथो छॾिया पोइ अली जे मुनकर खे कीअं छॾींदुसि आबाद रहो आबाद रहो जिंदा रहो बतूर राज़ी हुजे दुआ थो ॾियां जेको हथ मौला जे फज़ाइल में उथियो आहे अमीरुल मोमिनीन खे पंहिंजे रोज़े सां मस करे अल्लाह इन हथ खे कंहिं कमीने जो मुहताज न करे अल्लाह फरमाए तो फरिश्तो इन्नी अल्लम मा ला तालमून जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे मां जेकॾहिं हिते बि चवां जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे मजलिस पढ़ी हले वञा मोहम्मद शरीफ़ खां पुछा कंदो मौलवी साहिब ॿुधा त सही ही चांडियो साहिब चई हो त जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे कहिड़ी ॻाल्हि हुई उहो बि चवंदो अलाए यार ॾसेई त कोन ईअं चई हुयो अल्लाह जो फरिश्तन के चयो इन्नी अल्लम मा ला तालमून फरिश्ता थी विया ख़ामोश चवंदा ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना असांखे त कोई इल्म ई न आहे पर आदम खां मुस्तफ़ा ताईं हज़ारा साल सोचींदा रहिया कहिड़ी ॻाल्हि हुई या केड़ी शइ जंहिंजे लाइ अल्लाह चयो इन्नी अल्लम मा ला तालमून ॻाल्हि कहिड़ी हुई सोचींदा रहिया आख़िर रसूल खां साहबा पुछा कि या रसूल अल्लाह या कहिड़ी ॻाल्हि जेका अल्लाह फरिश्तनि खे चयो इन्नी अल्लम मा ला तालमून जेका ॻाल्हि जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे क़ुरान थो चए अम यतसाअलून टियों पारो अम यतसाअलून अनिन नबिल अज़ीम अल्लज़ी हुम फी मुख़्तलिफून कल्ला सयअलमून सुम्मा कल्ला सयअलमून मुंहिंजा हबीब तोखे उन शइ जे बारे में पुछा था कनि सवाल था कनि इनखे चओ आहे अज़ीम ख़बर आहे